कराची गवर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकनॉमिक्स नंबर 1 पारां कल्चर शो ऐं सिंगिंग कॉम्पिटिशन जो उनवान हेठि तकरीब कोठाई वई, जंहिंमें ज़िले ॾखण जे 5 कॉलेजनि जे शागिर्दनि हिसो वरितो। तकरीब में सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन, गवर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकनॉमिक्स नंबर 1 ऐं डीजे साइंस कॉलेज जे प्रिंसिपल समेत लेक्चरर सनम राजपर ऐं ॿिया शरीक हुआ। तकरीब में मुल्क जे 4 सूबनि जे सकाफ़त खे नुमाया करण लाइ सदन सकाफ़ती रंगनि सां गीतनि ते झुमरियूं वयूं हुयूं। तकरीब में शरीक मेहमाननि कॉलेज जे प्रिंसिपल ऐं उस्तादनि जो तकरीब बाबति चवणु हो त असां त पंहिंजे पूरे सूबे में इहो चयो आहे त हमनिसाबी सरगर्मियुनि खे ज़ोर वठायो वञे, जंहिंमें स्पोर्ट्स जो हुजे ऐं उन सां गॾोगॾु शाइरी हुजे, मुशाइरो हुजे, डिबेटिंग कॉम्पिटिशन कयूं वञनि, जीअं ॿारनि में पॉज़िटिव एक्टिविटीज़ अचनि। मुल्की यकजहती जे हवाले सां ही कल्चरल शो असां तरतीब ॾिनो ऐं कल्चरल शो सां गॾु असांजो सिंगिंग कॉम्पिटिशन बि हो, जेको ॿारनि में एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी खे उजागर करण लाइ, छो जो तालीम हासिल कंदे कंदे ॿार अक्सर बोर थी वेंदा आहिनि, त रूह जी ग़िज़ा लाइ मौसीक़ी ऐं सिहत जी ग़िज़ा लाइ, तंदुरुस्तीअ जे लाइ सेहत वारा रांदि रूंदे जा प्रोग्राम कया वेंदा आहिनि। एक इवेंट जो है डीजे साइंस कॉलेज में भी हुआ था और उसके उसी सिलसिले का आखिरी प्रोग्राम जो है यहाँ पर मुनक्किद हो रहा है। बहुत अच्छा कल्चर है, सिंध है और पाकिस्तान का ही हिस्सा है। यंगस्टर्स में हिकिड़ो इंकरेजमेंट जे लाइ तमामु सुठी इनिशिएटिव आहे, तमामु सुठी कोशिशि आहे। असांजी कोशिशि हूंदी त अॻिते हली बि अहिड़ा सुठा सुठा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयूं त जीअं करिकुलम ऐं उन खां अलावा बि कुझु एक्टिविटीज़ जेके आहिनि ॿारनि में अचनि। असां पंजनि पंहिंजे कल्चर्स खे जेको आहे न उहो डिफाइन कयो आहे, जंहिंमें सिंध आहे, बलूचिस्तान आहे, इवन असां गिलगित खे बि पहिरियों दफ़ो मोटिवेट कयो, हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो आहे जिते गिलगिती जेको आहे कल्चर खे असां प्रमोट कयो आहे, सिंध जे कल्चर खे असां पंहिंजे खे प्रमोट कयो, पंजाब जे कल्चर खे प्रमोट कयो आहे। उन खां पोइ गज़ल जेके बाक़ी ॾिसो न ॿारनि में जेको आहे पढ़ाई खां अलावा ॿियूं बि अलाह ताला हिकु सलाहियतूं रखियूं आहिनि। तकरीब में आशा भवानी डीजे साइंस ऐं कॉमर्स एंड इकनॉमिक्स जे शागिर्दनि में सकाफ़ती जुमरियूं समेत गीत ऐं गज़लनि ॻाइण जो मुक़ाबलो कयो वियो, जंहिंखां पोइ शागिर्दनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त सिंध की सकाफत से हमें प्यार है, सिंध में पढ़ रहे हैं तो सिंध का कल्चर शो करना ही हमारे लिए एहसास की बात है। प्रोग्राम का मकसद सिर्फ यही था कि हम भाईचारे का पैगाम दें। तकरीब जे आख़िर में मुक़ाबलो खटींदड़नि खे इनाम पिणु ॾिना विया। कल्चर शो ऐं सिंगिंग कॉम्पिटिशन जी तकरीब में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त हिन तकरीब में न सिर्फ़ु सिंध जो सकाफ़त उजागर कई वई आहे, पर मुख़्तलिफ़ सकाफ़तनि में पिणु उजागर करे पाकिस्तान में सभु क़ौमूं गॾु हुजण जो सबूत ॾिनो आहे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रेज़ सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध न्यूज़, कराची।